हाणे तव्हां कंहिंखे बि बिना ख़ौफ़ जे पंहिंजी मोबाइल ॾेई सघो था। व्हाट्सएप ज़ाती नोयत जे चैट्स खे गैर ज़रूरी माण्हुनि जी पहुच खां महफ़ूज़ रखण लाइ ज़बरदस्त फीचर आणण जो ऐलान कयो आहे। व्हाट्सएप जे ब्लॉग पोस्ट में ॼाणायो वियो आहे त कंपनी अव्हां जे पैगामनि खे निजी ऐं महफ़ूज़ रखण लाइ नवां तरीक़ा ॻोल्हण जो जज़्बो रखे थी ऐं असां वापेदारनि लाइ चैट लॉक जो नओं ऐं शानदार फीचर मुतारिफ़ कराइण लाइ पुरजोश आहियूं। इन फीचर तहत वापेदारनि जूं समूरियूं चैट्स महफ़ूज़ रहंदियूं। वापेदार जंहिं चैट खे चाहे पासवर्ड लॻाए लॉक करे सघंदो, जें ताईं रुगो खेसि ई पहुच हासिल हूंदी। कई भेरा ईअं बि थींदो आहे त वापेदार जी मोबाइल घर भातियुनि या दोस्तनि वटि हूंदी आहे। उन सूरत में वापेदार वटि इहो ऑप्शन मौजूद हूंदो आहे त हू चैट लॉक फोल्डर मां लाभ हासिल कंदे मखसूस चैट लॉक करे फोन संदन हवाले करे सघे थो। चैट लॉक करण जी सूरत में व्हाट्सएप ते ई हिकु धार फोल्डर ठही वेंदो, जीअं पहिरियां आर्काइव चैट जो ठहंदो हो। वापेदार पारां लॉक कयल समूरी चैट लॉक फोल्डर में मौजूद हूंदी। गॾोगॾु लॉक चैट्स जो नोटिफिकेशन भी मोबाइल स्क्रीन ते नज़र न ईंदो।